नाज़रीन, सिंध यूनिवर्सिटी जामशोरे में इंस्टीट्यूट ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर तरफ़ां 2 ॾींहनि वारो स्पोर्ट्स गाला शुरू थी वियो आहे। तफ़सील जामशोरे में अलीमुराद चांडियो जी रिपोर्ट में। सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में 2 ॾींहनि वारो स्पोर्ट्स गाला शुरू थी वियो आहे। सिंध यूनिवर्सिटी के इंस्टीट्यूट ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर तरफ़ां रथियल गाला स्पोर्ट्स जो इफ्तिताह सिंध यूनिवर्सिटी के वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद सिद्दीक़ कलोड़े कयो। पीसीबी क्रिकेट ग्राउंड, हैदर बख्श पवेलियन और फातिमा जिन्ना गर्ल्स जिम्नाज़ियम में थींदड़ इंडोर और आउटडोर रांदियुनि में क्रिकेट, बैडमिंटन, जंपिंग, रसाकशी, दौड़ और ॿियूं रांदियूं शामिल आहिनि। इफ्तिताही मैच में औरत ऐं मर्द उस्तादनि जी टीमुनि में मुक़ाबिलो करायो वियो। हिन जो मक़सदु इहो आहे त हिकिड़ो त शागिर्द जेके पंहिंजे अकेडमिक एक्टिविटीज़ में राति ॾींहुं महिनत पिया कनि, उन जे लाइ स्पोर्ट्स बि लाज़मी आहे। ज़हनी नशोनुमा जे लाइ या ताज़ा तवाना थियण जे कारण उहो हीअ एक्टिविटी बि तमामु ज़रूरी आहे। ऐं हिन में हिकिड़ो ॿियो इहो बि मक़सदु आहे त हिन में ॾिसो त जेकॾहिं मेल ऐं फीमेल ॿई स्टूडेंट्स ऐं सुपरविजन बि मेल ऐं फीमेल टीचर्स जी उन में उन्हनि जे मथां आहे। ऐं जेका उन जी गैदरिंग आहे, इंटरेक्शन आहे, उहो बि तव्हां सॼे हिन वॾे क्राउड मां अंदाज़ो हणी सघो था। स्पोर्ट्स एक्टिविटी आहे उहा ज़हनी हुजे या जिस्मानी हुजे, ॿिन्ही में नशोनुमा कंदी आहे ऐं स्टूडेंट जेको आहे उहो पंहिंजो पाण इंगेज करे थो हेल्दी एक्टिविटी में। इन सां उहो जॾहिं हेल्दी थिए थो त मां सम्झां थो उहो पंहिंजो पाण खे एक्टिव सम्झे थो, पोइ चाहे पढ़ाई जो मैदान हुजे या चाहे स्पोर्ट्स जो मैदान हुजे, उहो सुठी तरह सां परफॉर्मेंस ॾिए थो पंहिंजी। हर इवेंट में छोकिरियुनि जी टीम आहे ऐं छोकिरनि जी टीम आहे। असां वटि बैडमिंटन आहे जिते छोकिरियुनि जी टीम आहे ऐं उन में ई छोकिरनि जी टीम आहे ऐं उनजी सेपरेट टूर्नामेंट आहे। टग ऑफ वार आहे ऐं उन खां अलावा चेस आहे, ई स्पोर्ट्स आहे ऐं मैराथन आहे। उन खां अलावा जेको इवेंट ज़्यादातर जेको फोकस पियो करे, तव्हांखे ख़बर आहे त क्रिकेट इलाही मशहूरु आहे ऐं क्रिकेट ते ज़्यादा पियो करे। 2 ॾींहनि जो प्रोग्राम आहे जंहिंमें मैक्सिमम पार्टिसिपेंट्स आहिनि ऐं वधि में वधि असां कोशिशि कई त जेके क्लासिस आहिनि हिन में वधि में वधि पार्टिसिपेशन हुजे। सो इंशाल्लाह उमेद इहा आहे त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम्स थींदा रहिया आहिनि ऐं थींदा रहंदा। ऐं हिकिड़ो ॿियो ज़रूरु मैसेज ॾियणु चाहींदासीं त जेके अॼु जे क्राउड में मैक्सिमम जेका पार्टिसिपेशन तव्हां गर्ल्स जी ॾिठी आहे उहा इहा ज़ाहिर करे थी त जेके असां वटि छोकिरियुनि जो तइदादु आहे इहो ज़ाहिर करे थो त असां वटि तमामु हिकिड़ो पुरअमन ऐं हिकिड़ो बहितरीनु माहौल आहे। हिकु सुठो प्लेटफॉर्म आहे गर्ल्स जे लाइ स्पेशली, छो जो अॼुकल्ह जेकी छोकिरियूं आहिनि डप खां ॿाहिरि, घर खां ॿाहिरि निकिरनि कोन पियूं त ऐं हिते जेके आहे सो गर्ल्स जे लाइ क्रिकेट बि आहे, उनखां अलावा टग ऑफ वार आहे ऐं ॿियूं काफ़ी क्रिकेट्स में बैडमिंटन थी वई जीअं ॿियूं मैचिस आहिनि। त इहो हिकु सुठो छोकिरियुनि जे लाइ अपॉर्चुनिटी आहे की अॻिते अची करे पंहिंजो जेको टैलेंट आहे उहो ॾेखारनि। यूनिवर्सिटी में जॾहिं स्टूडेंट्स इलाही मतिलबु पढ़ाई जो स्ट्रेस ई हू उन सां गॾु स्पोर्ट्स जो मतिलबु हीउ हिकिड़ो असांजे हेल्थ जे लाइ बि इलाही सुठो आहे। उनखां अलावा हिन में असांखे अदरवाइज़ मतिलबु डिफरेंट एक्टिविटीज़ बि करण जे लाइ मिली वेंदियूं, त स्टूडेंट जो हिकिड़ो माइंड बि डिफरेंट थी वेंदो ऐं इहो हेल्थ जे लाइ बि इम्पोर्टेंट आहे। तक़रीब में वाइस चांसलर डॉक्टर मोहम्मद सिद्दीक़ कलोड़े तरफ़ां स्पोर्ट्स गाला जे ऑर्गेनाइज़रनि खे मनता शील्डूं ॾिनियूं वयूं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त तइलीमी इदारनि अंदरि बहितर माहौल पैदा करण लाइ हिन क़िस्म जा प्रोग्राम थियणु घुरिजनि। अलीमुराद चांडियो, आवाज़ TV, जामशोरो।